हैदराबाद जे हाला नाके वारे इलाइक़े में एसटीपी ऐं पीपी कारकुननि में तकरार वधी वियो। ॿिन्हिनि पार्टियुनि जे मक़ामी अख़बारनि हिक ॿिए ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशी शुरू करे छॾी आहे। एसटीपी तरफ़ां कारकुननि ते तशदुद वारो केस दाख़िल न करण ख़िलाफ़ 1 ऑगस्ट ते क़ौमी शाहराह ते धरणे जो ऐलान कयो वियो आहे। एसटीपी ज़िले हैदराबाद जे सदर जान मोहम्मद जुणेजो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हाला नाके वारे इलाइक़े में पीपी जे यूसी अख़बार बशीर लगारी बदमाशी जो मुज़ाहिरो कंदे एसटीपी जे ज़िले अख़बार लियाकत जोयो ऐं कारकुन नईम खेड़ो मथां तशदुद कयो आहे। हुन जो त हटड़ी पुलिस पीपी जे वंगार वहंदे केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं सबबि 1 ऑगस्ट ते एसएचओ हटड़ी काशिफ गाॾे खे हटाइण लाइ क़ौमी शाहराह ते धरणो हयो वेंदो। ॿिए तरफ़ पीपी हाला नाके यूसी जे चेयरमैन बशीर लगारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदसि मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। एसटीपी जा अख़बार लियाकत जोयो ऐं नईम खेड़ो पीपी अख़बारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते नासिबा ज़बान इस्तेमाल करे रहिया हुआ, मना करण ते हुननि सां झेड़ो थियो आहे। बशीर लगारी एसटीपी अख़बारनि मथां इल्ज़ाम आणींदे चयो त लियाकत जोयो ऐं नईम खेड़ो इलाइक़े जे सरकारी ऑफिसरनि, बिल्डरनि ऐं फैक्ट्री मालिकनि खे भत्ते लाइ तंग कनि था। हटड़ी पुलिस मूजिबि ॿिन्हिनि धुरियुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ अलॻि अलॻि एनसी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे।